ऐं जॾहिं असां वटि फॉरेनर्स ईंदा आहिनि असीं उन्हनि खे ॾिसी हैरान थींदा आहियूं। ख़ासि करे अल्ताफ़ साहब हू मन जे दड़े ई वञणु छो चाहींदा आहिनि? असां वटि ॿिया बि हिस्टोरिकल प्लेसिस आहिनि, छा असांजा टूरिस्ट उन्हनि खे गाइड न कंदा आहिनि या न पिया करे सघनि त असां अचो ॿिए हंधि बि हलूं पिया? सिंध वसी आहे, इन्हनि मालामाल आहे इन्हनि शयुनि सां। जी, इन थियो ई आहे त वफ़ाक़ी खातो रहियो आहे सारे क़दीमा। सही। त वफ़ाक़े जे हवाले सां त पूरो पाकिस्तान आहे, केपी के टैक्सिला ऐं स्वात, लाहौर, हड़प्पा, चोलिस्तान, एॾी वॾी हिकिड़ी वसी फील्ड हुई जंहिंमें असां उनखे प्रॉपर बजटिंग करे ई न पिया सघूं। पोइ इम्पॉर्टेंटली असां कोशिशि कईसीं प्रायोरिटीज़ ॾियूं त कहिड़ियूं शयूं वधीक असां अहम आहिनि, अॻु में करे था सघूं। सही। त शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टे पंहिंजे दौर में 73 में हिते हिकिड़ी वर्ल्ड इंटरनेशनल हिकिड़ी सिम्पोज़ियम कयो जंहिंमें दुनिया जा वॾा माहिर आसार क़दीमा ऐं इलाही वॾियूं डिग्निफाइड पर्सनैलिटीज़ उन्हनि खे घुराए ऐं मोहन जो दड़ो अथॉरिटी हुन क़ाइमु कई। पहिरियों दफ़ो मोहन जो दड़े खे दुनिया सां रोशनास करायो, अदरवाइज़ इहा शइ एतिरी बि शइ बि कान आई। अच्छा। पोइ इहो अथॉरिटी ठहण खां पोइ वरी हिते सेमिनार कॉन्फ्रेंसियूं थियूं, ॿियो वफ़ाक़ जो बि थोरो तवजो असां थियो। त हाणे असां वटि जिते जिते टूरिस्ट लाइ फैसिलिटीज़ आहिनि उते टूरिस्ट अचे थो घणो आहे। हाणे मोहन जे दड़े में गेस्ट हाउस, रेस्ट हाउस आहे, लाड़काना में होटल्स वग़ैरह आहिनि। माण्हू खे अॻे त एयरपोर्ट बि हुयो पर मतिलबु फंक्शनल हो, एयरपोर्ट आहे फंक्शनल हुयो, पर हाणे छाकाणि त बदकिस्मती आहे त कोच सर्विस ऐं ट्रांसपोर्ट वग़ैरह अची वई आहे त माण्हू पर्सनली बि माण्हू पंहिंजनि गाॾियुनि में ट्रेवल करणु था चाहिनि। त मोहन जो दड़ो एयरपोर्ट जेको आहे उहो वीरान थींदो थो वञे, छाकाणि त एयरलाइंस खे उहो बिज़नेस नथो मिले। सही। जहाज़ में निकिरे त 20-25 माण्हू आहिनि त उन तेल जो ख़र्चु नथो निकिरे, तंहिंजे करे एयरपोर्ट उन हिसाब सां फंक्शनल न आहे। त सखर एयरपोर्ट ताईं बि माण्हू अचनि था त उते बि उहो बिज़नेस सखर वारो बि न आहे जेको हुजणु खपे। जेकॾहिं असांजे एयरलाइंस खे बिज़नेस मिले 2 कलाकनि में कराची में माण्हू मोहन जो दड़े पहुची सघे त ईंदा हुआ। हाणे मोहन जो दड़े में गेस्ट हाउस, रेस्ट हाउस बि आहे, होटलिंग बि थी सघंदी आहे ऐं उते टूरिस्ट गाइड बि आहिनि डिपार्टमेंट जा ऐं ॿियूं बि शयूं ॾिसण जूं आहिनि। साॻी सूरत हाल असांजी हिते बि आहे, मकली में, मकली बि वर्ल्ड हेरिटेज साइट आहे, उते बि रेस्ट हाउस, गेस्ट हाउस आहे, उते बि होटलिंग थी सघंदी आहे। जिते फैसिलिटीज़ न आहिनि न उते टूरिस्ट घटि थो वञे पियो। हा, कोटी जी में हाणे माशाअल्लाह कोटी में म्यूज़ियम बि खुलियो आहे, कोटी जी फोर्ट जी बि रिकंस्ट्रक्शन थी आहे, मतिलबु कंज़र्वेशन थी आहे, ॾाढो शानदार थी वियो आहे ऐं उते बि अल्ताफ़ साहब अञा छा कम जी असांखे ज़रूरत आहे, अञा थियणु खपे विद डॉक्यूमेंट्रीज़?